डबल ठग जी पंजी ठगी। हाणे उहा ठगी वरी कीअं थो करे, हू पंहिंजे ठगीअ करण खां अॻु में वञी चिठो लिखी हणी ईंदो हो बादशाह जे बादशाहीअ जे गेट ते। सुबुह जो उथिया त ॾिठऊं त भाई चए थो त वरी राति वेद न कंदुसि। बादशाह वरी उन्हनि खे अलर्ट करे छॾियो, जेके बि मुहाफ़िज़ हुया चौकीदार उहो सभु करे छॾी। हिन डबल ठग छा कयो जो ज़ाइफ़ुनि जा कपिड़ा पाए थाल में लॾूं ठाराए हिकिड़ा, उन लॾुनि में विधाई नछो उहे ठाहे थाल में विझी मथां जे पीर ते सुख खणी वञिबी आहे ईअं पड़ु विझी मथां हिकिड़ो ॻाढ़ो कपिड़ो थाल जे मथे ते रखी सेरा चवंदो रस्ते में पियो वञे। पुलिस वारा वेठा हुआ, उन्हनि चयसि त या मुहाफ़िज़ हुया या चौकीदार हुआ, जेके बि हुया, जंहिंखे संभाल जे लाइ रखियो हो चौकीदार हुया। चौकीदारनि चयसि त माई चरी थी आहे छा हिन महिल राति जो तूं काॾे थी वञे? चई त बाबा मुंहिंजो मुड़ुसु वियो हो परदेस ते कमाइण, सो हाणे मोटी आयो आहे। मां सुख बासी ही त जंहिं महिल पेर घर में पाईंदो उन महिल मां पीर खे मिठाई बि ॾियण वेंदसि ऐं पड़ु बि विझण वेंदसि। सो मुंहिंजे वर जो ख़ैरु हुजे, मतां मां न ॾियां पंहिंजे वाइदे ते ऐं पोइ सुभाणे मुंहिंजो वर मरी पवे त इन करे मां वञा थी पीर ते। हो झल न हे हले अॻिते, जीअं झल न तीअं अॻिते त न बाना न मां वेंदसि पीर ते, मुंहिंजी बास आहे, मां न मुड़ंदसि। चरियायो छा मुंहिंजे वर जे सिर जो ख़ैरु हुजे, मां बास बास। नेठि हिकिड़े सलाह ॾिनसि, चयसि भाई ॻाल्हि ॿुधो, डबल ठग इहे लॾूं बि खसे वेंदी, पड़ु बि खयूं हलियो वेंदी, रहंदो मारे बि वेंदी, चुंडा पटे वेंदी। पोइ बेहया माण्हू आहे, हे अहिड़ियूं अहिड़ियूं वेदना असां सां करे चुको आहे सॼे शहर सां। बादशाह पाण परेशान आहे, वज़ीर परेशान आहिनि, तूं ईअं न कर। चई पुछा कयां? चई कर ईअं त हाणे पीर खे ई ॾियणो थी, उन जे नियत वञी ॾींदीअ नी, उते बि हाणे कोई कोन वेठो हूंदी, बंदि हूंदियूं मज़ारां बज़ारां, डबल ठग जे करे बंदि करे छॾियूं अथऊं। हाणे तूं उन जे नियत असांखे ॾे त असां खाऊं, बाक़ी पड़ु आहे सो सुबुह जो वञी तूं मथां विझी अचिजांसीं, बाक़ी हाणे इहो ॾे मिठाई त असां खाऊं। उहो त नशे में हुया न ठहियल लॾूं। जीअं ई हिननि खे ॾिनई, हिननि खाधा त बड़ बुट थी विया। हिन छा कयो जो सेफ्टी कढी ऐं हिकिड़े जो हे मथो हीअं अधु मथे जो कूड़ियईंसि, अधु हितां कूड़ियईंसि, वरी अधु हितां कूड़ियईंसि, हीअं कतार ते हीअं करे हिक हिक जो ईअं करे जेके ॿ टे ॼणा हुया जिन लॾूं खाधा उन्हनि जा करे हिननि जा लटा ॿटा फाड़े करे हिननि खे मतिलबु बेहाल करे ऐं निकितो वियो हलियो। सुबुह जो थियो, हिननि खां नशा टुटा त जागनि जो त ॾिसनि त अड़े भाई छा हीअं जो खणी हथु हणनि त चई अड़े हेॾो वार कोन्हनि, हेॾो आहिनि। वरी जो हीअं हथु हणनि थी, हा ही अधु हेॾो कोन्हे त वरी हेॾो आहे, वरी जो हीअं कनि चई हीअ छा थियो, तव्हांजो पिंबड़ियूं बि कटे छॾियईं। ॿुधाई वञी बादशाह जो चिठो लॻल हुयो। बादशाह ॾिठो, चई कहिड़ी वेदन ॾिठई त हे अचनि था पिया कतार में हीअं ख़ूबसूरत लॻा, हेॾो वार आहिनि त हेॾो कोन्हनि जे, हेॾो आहिनि त हेॾो कोन्हनि जे, सॼा ईअं हुननि खे बुरा हाल करे छॾियईं। उहो आया अचे ॿुधायूंसि, चई साईं हीअं असां सां वेदन थी आहे। चई अॻ में सज़ा तव्हांखे ॾियणु घुरिजे। उन्हनि खे कुटका सटका वरी बादशाह बि चढ़ाया। पोइ इहा हुई हुनजी पंजी ठगी।